ठुले जे सोशल वर्कर सद्दाम लाशारी जे बहिरमाणे क़त्ल ख़िलाफ़ बुलड़ी शाह करीम में लाशारी बिरादरी समेत सोशल वर्कर्स पारां एहतजाज कयो वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था अली हसन रिंद जी हिन रिपोर्ट में। ठुले जो सोशल वर्कर शहीद सद्दाम लाशारी जे बेरहमाने क़त्ल ख़िलाफ़ बुलड़ी शाह करीम लग जाड़ावा स्टाफ ते लाशारी बिरादरी समेत सोशल वर्करन जो आजज़ अब्दुल कयूम लाशारी, कामरेड अशरफ लाशारी, शहीद भुट्टो अगवान, रमज़ान लाशारी, रशीद अहमद लाशारी जी अगवाणी में हथन में पल्ले कार्ड ऐं बैनर खणी एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो आहे। हिननि चयो आहे त सद्दाम लाशारी खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। अचो तो वधीक इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। शहीद सद्दाम लाशारी हिकु सोशल वर्कर, सहाफ़ी ऐं शाइर नौजवान, माउ पीउ जो अकेलो नौजवान हो, जंहिंखे ठुल जे SHO ग़ुलाम नबी बजराणी सरेआम ॾींहुं ॾिठे जो शहर मंझां होटल तां गिरफ़्तार कयो, पूरो मुक़ाबिलो ॼाणायो, उनखे शहीद कयो वियो आहे। असां चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं IG सिंध खां गुहार कयूं त शहीद सद्दाम लाशारी जा जेके क़ातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। इहो एहतिजाज असांजो भाउ शहीद सद्दाम हुसैन लाशारी उनखे क़त्ल कयो आहे, शहीद कयो आहे, उन जे ख़िलाफ़ असांजो एहतिजाज आहे। असां सुप्रीम कोर्ट आला अदालत IG सिंध खां पुरज़ोर मुतालबो था करियूं त इन SHO ग़ुलाम नबी बजराणी खे अहिड़ी सज़ा ॾिनी वञे जेको वरी ॿियो को पुलिस वारो कंहिं ग़रीब ते अहिड़ो को कूड़ो मुक़ाबिलो या जाली मुक़ाबिलो ॼाणाए मारे न। सोशल वर्कर सद्दाम हुसैन लाशारी खे पुलिस बिना को केस जे, बिना को जवाज़ जे उनखे सरेआम उतां होटल तां खणी करे क़त्ल कयो आहे, शहीद कयो आहे। ऐं एतिरे क़दुरु उनजे वारसनि खे ब्लैकमेल करे चयूं 10 लख रुपया ॾियो पोइ असां आज़ादु कंदासीं। उहो वीचारा ग़रीब हुआ, उनखे 10 लख रुपया न ॾेई सघिया। उनजे करे उनखे 4 ॾींहं जेल में रहाए करे पोइ सरेआम उनखे क़त्ल कयो वियो। उनजे लाइ असां पुरज़ोर मज़म्मत करियूं था। कैमरामैन बरकत अली रिंद सां गॾु अली हसन रिंद, आवाज़ न्यूज़, बुलड़ी शाह करीम।